नाज़रीन खे अहम ख़बर ॾींदा हलूं त इस्लामाबाद हाई कोर्ट तोशाखाना रेफरेंस केस में नवाज़ शरीफ जी मिल्कियत नीलाम करण खां रोकण वारी समूरी दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस तारिक महमूद जहांगीरी ते ॿधल बेंच मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत दरख़्वास्त गुज़ारनि खे मुख़ातिब थींदे चयो त सुभाणे नीलामी आहे, अव्हां एॾी देरि करे छो आया आहियो। अदालत फ़ैसिले में चयो आहे त नीलामी रोकाइण लाइ ट्रायल कोर्ट सां राब्तो करे सघिजे थो। मुतबादिल फ़ॉरम मौजूदु हुजण सबबि केस नथा ॿुधी सघूं। नवाज़ शरीफ जे शेखुपुरा में ज़रई ज़मीन सुभाणे नीलाम कई वेंदी। नाज़रीन खे हिकु भेरो ॿीहर ख़बर ॿुधाए रहिया आहियूं त इस्लामाबाद हाई कोर्ट तोशाखाना रेफरेंस केस में नवाज़ शरीफ जी मिल्कियत नीलाम करण खां रोकण वारी समूरी दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस तारिक महमूद जहांगीरी ते ॿधल बेंच मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत दरख़्वास्त गुज़ारनि खे मुख़ातिब थींदे चयो त सुभाणे नीलामी आहे, अव्हां एॾी देरि करे छो आया आहियो। अदालत फ़ैसिले में चयो आहे त नीलामी रोकाइण लाइ ट्रायल कोर्ट सां राब्तो करे सघिजे थो। मुतबादिल फ़ॉरम मौजूदु हुजण सबबि केस नथा ॿुधी सघूं।